पीरीअ जे पूर जहिड़ियुनि दिसंबर जे हिननि डिघनि रातिनि में अलाए त केतिरा इंसार आस जा कर मोड़े जाॻिया हूंदा। अलाए त केतिरियूं जवानियूं अकेलाई जे बिस्तर ते राति जी सांत में सड़ियूं हूंदियूं। अलाए त केतिरनि समातुनि पीरीअ जे पाज़ेब जे आवाज़नि खे कनायो हूंदो। अलाए त केतिरियूं निगाहूं ओसीड़ जे वाटुनि ते विछायूं हूंदियूं। अलाए त केतिरनि नाज़ुक हथनि महबूब जे नाव जी मेहंदी सजाई हूंदी। ऐं सुहाग रात जी सेज ते चूड़ियुनि जी अलाए त केतिरियूं दिलियूं टुटियूं हूंदियूं। सियारे जे हिननि सर्द हवाउनि लाइ त केतिरनि फिराकनि जे फटनि खे फलोरियो हूंदो। ऐं अलाए त केतिरा बेचैन बदन बिरे जे भाकुरनि लाइ बेक़रार बणिजी जाग जी जोग में जलिया हूंदा। हाई हेलो के डिसंबर जा अलाए त केतिरा पंध, केतिरा उजागा, केतिरा इंसार ऐं ओसीड़ा, केतिरियूं सरदाऊं ऐं केतिरियूं अधूरियूं आशिकियूं। न मोहबतुनि जे मोरख जे कलम में क़ैद थी इश्क जो दास्तान बणिजी सघंदियूं, न ई कंहिं शाइर जो नज़म में उतरी सघंदियूं ऐं न ई को रोमानवी नावल बणिजी सघंदियूं। जेकॾहिं बणिजी सघंदियूं त फ़क़ति हिकु दॿियल सुॾिको जंहिंखे ज़मानो कॾहिं बि कनाए नाहे सघियो।